कयासीं। अबा छेले के छा थो ॾिसी? अब छेले खे ॾिसां पियो थो त कुर्बानी जा ॾींहं त गुज़री विया आहिनि। हा असांखे नेक माण्हुनि जेको सो ॾिनो हो छेलो, जी चईं त बाबा तव्हां कुर्बानी करे सॼे ॻोठ में विरहाइजो। असां त छेले जी कुर्बानी त कोन कई, छेलो वीचारो त फिरे पिए थो। अबा उन्हनि जी त क़बूल आहे न, पोइ हाणे असांजी मर्ज़ी आहे न। बाबा हुननि जी त क़बूल थी वई आहे, पर मलाइक त तोखे मूंखे पादर हणंदा न। हे कहिड़ो असां हुननि खे कुर्बानी अमानत तौरु ॾेई आहे, असां वरी हिते वरी छेले खे ॿधियो चराईंदा था, तूं खपाइण जे चकर में आहियोसि। बाबा मलाइकनि खे ॿाहूं ॿाहूं बंदासीं, आधी नदी कंदासीं, जान छॾाईंदासीं न बाबा, ॿियो हाणे कीअं कयूं? हल माण्हू पंहिंजे पुटनि खे सुधारनि पिया था, तूं पंहिंजे पुट खे वटि त बिगाड़ींदो अला। वरी केरु आयो आहे दरवाज़े ते? ओ पहुची विया अथई, केरु? वो जेको छेलो ॾेई आहे हई। मरी वियासीं। तूं छेलो लुका, छेलो साइड ते लुका, छेलो लुका त मां मुंहुं ॾेई अचां। छेलो लुका। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं साईं तकलीफ़ कई अथव? ख़ैर सां अची आओ। काश घुरायां साईं चांहि को मानी को? मेहरबानी मेहरबानी कुर्बो आयासीं बे। चक्कर ते। हा साईं। असां चयो वञूं भला ईद वीद ॾेई अचूं, पाड़े वारनि खे ॾियनि। मौला मौला तव्हां जहिड़े अमीर माण्हुनि खे आबाद करे असां ग़रीबनि ते नज़र रखो था साईं। अलाह साईं जो शुक्र आहे। ख़ुशि रहो हमेशा साईं। बाबा तव्हांखे इहो अमानतड़ो ॾेई विया हुआसीं, उहो कुर्बानी करे छॾियो साईं सॼो जेको छेलो न साईं, चलो छेलो साईं कुर्बान कयो। ग़रीब गुरबा मासूम बचड़ा जेके बि पाड़े वारा आया सभिनीनि खे विराए ॾिनोसीं साईं। असां हिकिड़ो बि हिकिड़ो हेतिरो रखियोसीं, अमानत में ख़यानत रखियोसीं साईं। बिल्कुलु। हा हा साईं बिल्कुलु। हा हाणे इहो असां कुझु पैसा बि ॾियूं था, बिस्मिल्लाह साईं। इहो पोइ ॿारनि खे नंढड़नि खे ईद जी ख़र्ची माना उन्हनि खे विराए ॾिजो। साईं असांखे त ख़बर न आहे मिसाल कहिड़ो ग़रीब आया, तव्हांखे त ख़बर आहे ॻोठ साईं में। ॻोठ ॻोठ में वेंदा आहियूं, तव्हां शरीफ़ लॻो हिन जे करे तव्हां सां बसि थी वई। हा अलाह अलाह ख़ुशि साईं। मां असां ख़ानदानी शरीफ़ आहियूं, असांजा अब्बा ॾाॾा शरीफ़ हुया। असांखे वॾा वॾा पैसे वारा माण्हू अमीर ईंदा हुआ न, असांजे अबनि ॾाॾनि खे ॾेई वेंदा हुआ पैसा। शरीफ़ आहियूं। तव्हांजी अमानत माना असांजे खीसे में, ओ इहो खीसे में, ग़रीबनि जे खीसे में। हा हा साईं। ग़रीबनि खे माना ॾीन को ॾियो भला साईं ॾियो। तोबा एॾा ओड़ा कूड़ा छेलो घर में ॿधो अथव, वरी ग़रीबनि खां पैसा था वठनि। मौला साईं ख़ुशि कंदा रब साईं। तव्हां जहिड़े साईं हिकिड़ो में हिन खे पैसा ॾियो। छो? एॾा ओड़ा कूड़ा छेलो घर में ॿधो अथव, वरी चवनि था कुर्बानी कयासीं। चवनि था छेलो खपाईंदासीं। अरे काते घर में बदल है पक सां पक मां पे जाके रखा ॾिठो आहे। साईं। ये हाणे हाणे मुंह में दाणा निकिरी आया। तोखे गोश्त जो ॾिनो मां शहर में वठी आयो हूं। माना अरे वो किलो जो तोखे मां ॾेई वियो चरियो ही छा यार? छा त थी ॿार खे छॾ, तूं ॿार खे छॾ। ॻाल्हि ॿुध असां अहिड़नि ग़रीबनि जे लाइ मोकिलियूं था, तूं खपाइण जे चक्कर में छा आहे? अमानत ॾेई वियासीं, उहो काॾे कयव? बाबा वो ॻोठ में वंड वेला के ॾेई छॾियोसीं न, वारियो शर्म कोन अथई? हा हिन उमिरि में बि कूड़ थो हणी। पुट जो साथ तो ॾिए यारे समझाइण जे बजाय पुट जो साथ तो ॾिए। हाणे तूं ॻोठ वारनि खे पुछा कर, तूं हिन खां त पुछी। हे सॼो ॾींहुं असांजे गिला थो करे। मां गिला कयां थो? हलो छेलो घर में ॿधो ॾेखारियो मां तव्हांखे। इहो साईं कासाई कोन मिलियो हो असांखे, कासाई तॾहिं असां कुर्बानी न करे सघियासीं। छेलो तव्हांजो ॿधो पियो काए अचूं सवेर ते इहो ॻाल्हियूं करी कोन पियो। सवेर छा पियो चई? मां चवां पियो कासाई मां ॻोल्हे पोइ कोई ग़रीबनि खे ॾींदसि साईं। न बाबे सवेर छा चई? छेलो मां कुर्बानी करे छॾी, सभिनी पाड़े वारनि खे ग़रीबनि खे ॾेई छॾियमि। पोइ इन महिल न पियो चई त साईं असां सम्झो न शरीफ़नि खे ॾियूं, वरी असांखे टाइम न हूंदो, पंहिंजे हथनि सां ॾियणो पए यार। ग़लति कयोसीं, तूं मां ग़लति कयोसीं। ईद असांजो बि ज़्यान कयो हिननि। असांखे कहिड़ी ख़बर आहे किना ऐं ख़राब ॻोठ में शायदि आयो तव्हां ख़राब। तव्हांजो क़बूल थी वियो साईं। ये जेको बि गुनाह आहे न उहो गुनाह अबे जी लिस्ट में आहे, बाक़ी तव्हां जेको ॾिनो क़बूल थी वियो अलाह जी तरफ़ां। इहो ॿुध असांजो छेलो काए अचो, बसि असां पाण ई कुर्बानी कंदासीं, भला जेको थियो सो थियो, भला काए अचोसि वापसि। हा साईं अब छेला काए छेलो हल काए अचूं। भेण हिन उमिरि में बि कोन थो थिए भेण। छेलो काए अचूं मिलंदे न मूंसां। पादर हाणे तूं त तोखे ला तीर तूं हमेशह पासा ई तो ई मूंखे।